आगाह कयो मांखे त गढ़ी खुदाबख्श भुट्टो में ऑल पाकिस्तान लोकल गवर्नमेंट वर्कर्स फेडरेशन जे सॾ ते शहीदनि जे मज़ारनि आॾो एहतजाज कयो वियो। मुज़ाहिरीन पारां शहीदनि जे मज़ारनि अंदरि दाख़िल थियण जी कोशिश कई वई, जिते त उते मौजूद सिक्योरिटी अहलकारनि गेट बंदि करे छॾियो। मुलाज़िमनि जो चवणु आहे त बल्दियाती मुलाज़िमनि जूं पघारूं ऐं पेंशन्स ट्रेजरी ज़रिए ॾेई इंसाफ़ कयो वञे। गढ़ी खुदाबख्श भुट्टो में ऑल पाकिस्तान लोकल गवर्नमेंट वर्कर्स फेडरेशन जे सॾ ते एहतजाज कयो वियो आहे। तफ़सील मालूम कयूं था नूर मोहम्मद सुमरो खां। नूर मोहम्मद, वधीक आगाह कजो न बाबति। जी बिल्कुल, ऑल पाकिस्तान लोकल गवर्नमेंट वर्कर फेडरेशन जे सॾ ते मकानी खाते जे मुलाज़िमनि जो गढ़ी खुदाबख्श भुट्टो में शहीदनि जे मज़ारनि आॾो एहतजाज कयो आहे। सिंध जे बल्दियाती मुलाज़िमनि जूं पघारूं ऐं पेंशन ट्रेज़रीअ मार्फत करण ऐं 2012-13 जे मुलाज़िमनि खे कानूनी तहफ़ुज़ ॾियण लाइ एहतजाज कयो वियो आहे। एहतजाज जी अॻुवाणी कंदड़ शौकत बुरड़ो, मर्दान शेख, मजीद जिसकानी, अब्दुरऊफ़ दस्ती ऐं ॿिया करे रहिया हुआ। मुज़ाहिरीन खे मज़ार अंदरि दाख़िल थियण खां रोके मज़ार जा गेट ॿाहिरां खां ई बंदि करे सिक्योरिटी इंतिहाई सख़्तु कई वई। सभिनी खातनि जे उन्हनि जे मुलाज़िमनि ॻाल्हाईंदे चयो त सभिनी खातनि जे मुलाज़िमनि खे हर महीने पघार वक़्त सिर मिले थी, पर अफ़सोस त लोकल गवर्नमेंट मुलाज़िमनि जूं पघारूं ऐं पेंशन मुक़ररु तारीख़ ते खां बि देरि ॾिनियूं वञनि थियूं ऐं मुलाज़िमनि जूं केतिरनि ई मुलाज़िमनि जूं पघारूं कटौतियूं कयूं वञनि थियूं। 2012 ऐं 13 जे मुलाज़िमनि मथां हर वक़्तु जाली हुजण जो जवाबु ॼाणाए ऑफिसर शाही पंहिंजी करप्शन लिकाइण में रुधल आहे, जेका नाइंसाफ़ी आहे। तफ़सील ॾियण जे लाइ नूर मोहम्मद।